सिंध के मुख्तलिफ शहरन में जस्कम चेयरमैन सनान कुरैशी की गिरफ्तारी ऐं क़ौम परस्त क़यादत ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल कई वई आहे। क़ौम परस्त कारकुननि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। हैदराबाद जी कासमाबाद सिटीज़न कॉलोनी, नसीम नगर, सहरिश नगर ऐं ॿियनि इलाइक़नि में कारोबार मुकमल बंदि आहे। पुलिस जो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गश्त वधायो वियो। सन मंज़ूराबाद, लकी शाह सदर, खाणोड ऐं लाखा शहर में सिंध एक्शन कमेटी जे सर ते मुकमल तौर शटरबंद हड़ताल कई वई। क़ौम परस्त कारकुननि इनायतुल्लाह शाहानी, अनवर मंगणहार, लतीफ़ पंवर, अमानुल्लाह शाहानी ऐं ॿियनि जी अॻवानी में GM सैयद प्लेटफॉर्म खां एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। शहदाद कोर्ट में एक्शन कमेटी जे सर ते मुख़्तलिफ़ क़ौम परस्त जमायतुनि जे कारकुननि हाकिम मस्तोई, हयात तुन्यो, अल्ताफ़ सूमरो, इमदाद सूमरो, अलादाद खुश्क, शब्बीर मक्सी, शेर खान चांडियो, रशीद मक्सी, आसिफ मक्सी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब खां एहतजाजी रैली कढी कोटू मोटू चौक ते पहुची धरणो हयो। कंदकोट में STP जे ज़िलई सदर अकरम बाजकाणी, SUP जे नायब सदर शाहनवाज़ मरीटो जी अॻवानी में कारकुननि रैली कढी प्रेस क्लब वारो एहतजाज कयो। खंडियारो में मुख्य स्टार चौक ते जस्कम अगवान, हारून कल्होड़ो, वकार गोपांग, जुल्फ़कार मल्हा, दीदार सोलंकी ऐं ॿियनि जी अॻवानी में कारकुननि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मीरपुर पठोरो में कारकुननि नवाज़ खान ज़ौर, अब्दुल गनी मल्हा, नौमान शोरो, मजीद सागर परिहार, आमिर मेमन जी अॻवानी में रैली कढी। बदीन में सिंध तरक्की पसंद पार्टी, जस्कम, सिंध यूनाइटेड पार्टी, अवामी तहरीक जे अॻवाननि शाहनवाज़ सियाल, हैदर अली शाह, साबिर अली राहिमो, अमीर आज़ाद पंवर, ग़ुलाम कादिर मर्दानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पाडे में सिंध एक्शन कमेटी पारां कामरेड कादिर बिरोही, मुनवर नूनारी जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। ठंडो मोहम्मद खान में सिंध तरक्की पसंद पार्टी, जस्कम, जसम ऐं ॿियनि क़ौम परस्त पार्टियुनि तरफ़ां एहतजाज कयो वियो। वारे में कामरेड सरताज चांडियो, कामरेड मन्नान, वक़ार रज़ा, अहमद खान छुटो, मंसूर थेबो, सैद जलाल शाह, मोहसिन रज़ा ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। वारिस ॾिनो माछी में इम्तियाज़ आशिक सोलंकी, नदीम चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिजावल जूणेजो में जस्कम कारकुननि तरफ़ां उम्मेद अली बोज़दार, ज़रार भुट्टो, राजा भुट्टो, सदाकत भुट्टो, नूर हुसैन चांडियो, फरमान समो ऐं ॿियनि मेन चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। सोबो तेरो में जस्कम जे अॻवाननि ऐं कारकुननि हाकिम मंगी, सिंधी असद सूमरो, अली रज़ा भुट्टो, सफ़ीर सामठियो, बाग़ी ग़ुलाम रज़ा फरहान, मेमण ज़ीशान मल्हा ऐं ॿियनि जी अॻवानी में शहर अंदरि प्यादल मार्च करे प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जाम साहब में शफ़ीउल्लाह चांडियो, लियाकत तेवणो, छाचो ॾाहिरी ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। चाती में STP, जस्कम, शहरी एक्शन कमेटी पारां अशरफ थहीम, जुल्फ़कार अली तुर्क, सलीम थहीम, सैयद वफ़ा शाह ऐं ॿियनि अॻवाननि ऐं कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरो करे मदनी चौक ते धरणो हयो। जोही में क़ौम परस्त कारकुननि जुमन सिंधी, शाइर हारून पंवर, ग़ुलाम कादिर लकारी, अब्दुल्ला खोसो, जावेद पठान ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सईदाबाद में SUP पारां एहतजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी असगर सोलंकी, शबीर बुरड़ो, अली रज़ा चना, अमीर बख्श खुश्क, शौकत मरी ऐं सफ़र भंड कई। गढ़ी यासीन में जस्कम कारकुननि ऐं सिविल सोसाइटी पारां ज़मीर जतोई जी अॻवानी में ढखण नाके खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़ अॻवाननि मुतालबो कयो त सनान कुरैशी खे फ़ौरी आज़ाद करे क़ौम परस्त अॻवाननि मथां दाख़िल केस ख़तमु कया वञनि।